अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा सुम्मा अज़हब हबीबहू इलस समा व अज़हबहू फ़ौक़ सिदरतिल मुंतहा वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल खल्क़ि वर्रुसुलि वल अंबिया मुहम्मदनिल मुस्तफ़ा व अला आलिहिल मुर्तज़ा व अस्हाबिहिल मुज्तबा उलुल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा बआवाज़े बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, स्टेज ते वेठल उलमाए किराम, हाफिज़े कुरान,
इलाइके जा चंगा ऐं मुझे मदीने वारे मीर जा आशिको सादिको अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जियं त अज जो ही प्रोग्राम गोठ खबड़ खान सोलंगी जे अंदर मरहूम मगफूर हमजा खान सोलंगी जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां उन मरहूम जे बख्शिश जे नियत सां उन मरहूम जे दरजात जे बुलंदी जे नियत सां उन जे बचड़न मोहम्मद अमीन ऐं राहिब अली अल्लाह जे ज़िक्र ऐं मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफिल सजाई आहे। जंहिं महफिल जे अंदर मुझे सुहणे करीम रब कुर्ब फरमाए तमां असां गुनाहगारन खे हिन महफिल में अचण जी तौफीक अता फरमाई आहे। हिन महफिल जे अंदर मियां मोहम्मद ईसा हाणे त सब सुञाणस पिया मां त मोहम्मद ईसा जे पुटड़न खे पर हाणे जेके पोटड़ा नंढड़ियूं पोटड़ियूं जायूं अथसि उन्हनि खे बि सुञाणे वियो छो त ज़िले में जिथे प्रोग्राम थे मोहम्मद ईसा बि गॾु त 4 5 6 पुट अल्लाह अञा वधाइनि सभई माशाअल्लाह जिथे किथे अचनि था पिया। मुखे मौजू दिनो वयो आहे मेराज मुस्तफ़ा। अज मौजू दिनो वयो आहे मेराज मुस्तफ़ा। दिल चाहे पई मुझी त इमाम रब्बानी साईं जो दिहाड़ो आ उन ते गालाए जे खुदा जे कामिल वली जे मेहनतुन ते गालाए जे पर ज़ाहिरा जेके प्रोग्राम कन था उन जे दिल चाहियो त असांखे मदीने वारे मीर जो मेराज ॿुधायो त पोइ असां बि पंहिंजे महबूब आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मेराज ॿुधाइण जे लाइ तव्हां दोस्तन जे आॾो हाज़िर थिया। केॾा न तव्हां सां खुश नसीब आहियूं। यकीन ॼाणो मुंहिंजा दोस्त ॾाढा खुश नसीब आहियूं जो अहिड़े दौर जे अंदर जो पीउ पुट खे बि हिक ॿिए सां वेहण जो टाइम कोन्हे। हिकिड़े अबे जा पुट ॿ सगा भाई रहनि पर हिक ॿिए सां वेहण जो टाइम कोन्हे। अहिड़े दौर जे अंदर मुझे सुहणे बेनियाज रब एॾे तवज्जो कयो अदा मुझे करीम रब तव्हां ऐं असांखे जेका ज़िक्र जी ऐं दुरूद जी महफिल नसीब कई आहे हे अल्लाह जी रज़ा नाहे त ॿियो छा आहे। सोचे वठो मुसलमान भा अल्लाह जी रज़ा बार बार मां दोस्तन जी खिदमत में अर्ज कंदो आहियां त असांजे दिल ऐं दिमाग़ ते इहा ॻाल्हि छायल आहे त अल्लाह जे हेदो बि ॻोठ जो चङो अथव नालो विसरी वियो मूंखां मियां अनवर अली अदा मोहम्मद ईसा जो सौट अदा। अज़ीज़ दोस्तो तव्हां असांखे ख़बर आहे त दुनिया जो हिकिड़ो दस्तूर थी वियो आहे त जेकॾहिं पैसा जाम अची विया कारोबार सुठो हली पियो फलाणे तेरे रब केॾो नाराज़ी थियो आहे केॾी वॾी गाॾी वरिती अथई केॾो वॾो बंगलो ठहरायो अथई केॾो न कारोबार वॾो थो पियो करे उन खां बि जे पुछंदव खणी भले व्याज जे मथां व्याज ठीक ठोकींदो हुजे पर जो मूं ते रब जा वॾा करम आहिनि। मुझा दोस्त याद रखी छॾ दुनिया ऐं दौलत इहा जिंदगी जो हिस्सो जरूर आहे पर इहा जिंदगी न आहे। जेकॾहिं दुनिया ऐं दौलत
जिंदगी जो आला मकसद हुजे हाँ त सब का पहिरे मुझो मदीने जो घोट इन निपुटी असा प्यार करे हाँ। मुझे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम त फरमायो त जेकॾहिं मुझो रब मां मुस्तफ़ा के ही उहद जबल न सोनो करे दई छदे त मां मुस्तफ़ा 3 ॾींहं भी पाण वट न रखा, सब गरीबन में विराए छॾिया। एक है फरमायो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुझे आका करीम सदाई दुआऊं घुरियो मुझे अल्लाह साईं इन दुनिया में मां मुस्तफ़ा के गरीब करे रहा है जा, या अल्लाह आखिरत में भी मां मुस्तफ़ा के गरीबन ऐं गुनहगारन सा गद मुझा करीम रब उथार जा। मुसलमान इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात जे हिक हिक ज़ुबान मुबारक मां निकतल हरफ जे पोयां हज़ारे राज छुपियल हल। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम गुरबत के पसंद कंदे, गुरबत सा प्यार कंदे, कायनात जे रहण वारे गरीब जो कंधो मथे कयो आ। मुझे करीम आका फरमायो त कदे मायूस न थी जा पांजे गुरबत के दिसी करे, पांजे हीणे हाल के दिसी करे। मुझे करीम आका फरमायो कदे मायूस न थी जा। मुझे महबूब फरमायो मां इमामुल अंबिया दे जरा निहार आया त नबियन जो सरदार, पर 3 ॾींहं मां मुस्तफ़ा जे घर में चुल्ह बिका न बरंदी है। मुसलमान भा पांजे पान के तू गरीब जरूर आई, पर पांजे पान के गरीब बेकार न समझो। तुझी गुरबत सोन जा टुकरा है, पर जेकर तुझे दिल में मुझे मुस्तफ़ा करीम जे मोहब्बत निस्बत जो जरड़ो मौजूद आ। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जॾहिं अबू अयूब अंसारी सोने जे घर में दावत थी हुई, असल तराज इहो कोने त अबू अयूब अंसारी जो घर आ। इंशाअल्लाह मिलाद में हिन ही गोठ में वरी 7 जी रात इंशाअल्लाह ताला अचण थींदो। याद कजो हिकड़ी गाल त तवा के खोले बुधाईंदम त मदीनो मदीनो बनियो कियां। मदीनो रुकी याद कजो मदीनो मदीनो बनियो कियां। ऐं तहां के इहो भी बुधाईंदम अज ॾींहं ताईं तव्हां ॿुधो आ त मुझे महबूब मुस्तफ़ा जी ॾाची हज़रत अबू अयूब अंसारी जे घर वेठी। हकीकत इहा नाहे, हकीकत इहा नाहे, हकीकत इहा है त हज़रत अयूब अंसारी खुद मुझे मुस्तफ़ा जे घर में रहंदो हुयो। यो घर हज़रत अबू अयूब अंसारी जो नाहे, यो मुझे मुस्तफ़ा जो घर आ। ऐं मुझे महबूब जी ॾाची हज़रत अबू अयूब अंसारी जे घर वट न वेठी, पंहिंजे मालिक जे घर वट वेठी हुई। इंशाअल्लाह ताला 7 रबीउल अव्वल जे रात खुदा जिंदगी दिनी ए खुदा घुरियो त ईंदासी। याद कजो तव्हां के सजो तफसील मदीने जो बुधाईंदुम इंशाअल्लाह ताला। इंशाअल्लाह ताला त मां अर्ज पे कयो त मुझा मिठड़ा मुसलमान भा इन गुरबत जे पुठियां परेशान न थी। तोखे केड़ी खबर त मुझो करीम मुस्तफ़ा कमजोरन ऐं गरीबन सा केतरो प्यार कंदो आ। खुदा जो कसम हिकड़ो गरीब सहाबी रोजो उन जो टुटी पयो, महबूब जे दरबार में आयो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा महबूब रोजो मुखा टुटी पयो आ, फर्जी रोजो छा कया। मुझे करीम आका फरमायो त रोजे टुटण जे लाइ शरीयत जो हुकुम आ त या त 60 रोजा रख। अर्ज कई त मुझा आका मुंह में त ताकत ही काने का 60 रोजन रखण जी। मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो
त पोइ भला 60 मिस्कीनन खे खाराए। या रसूल अल्लाह मां त गरीब हां, मूं वटि ताक़त किथे आहे जो मां 60 मिस्कीनन खे खारायां। मुझे करीम आका मुर्की फरमायो चंगो वेह वेठो। कुछ घड़ियों गुजरियों त को अराबी मुझे आका करीम जे हुजूर में खजी जो टोकरो खणी अचे तोहफतन हदियतन मुझे दिलबर जे हुजूर में पेश कयई। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खुदा जो कसम यतीमन जो यार नबी, गरीबन जो गमखार नबी, अड़ियन जो आधार नबी, मदीने जो ताजदार नबी। उन मुझे सोने अरबी घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो खजीअ जो टोकरो खणी उन पांजे सहाबी के दिनो पान फरमायो अचे हे खणी वञी 60 मिस्कीनन में विरहाए। त खजीअ जो टोकरो हथ में वठी, गौर सां ॿुधजा, खजीअ जो टोकरो हथ में वठी अर्ज तो करे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब फरमाइन था त वनी इयो टोकरो गरीबन में, मदीने जे गरीबन में विरहा। महबूब मुखा वधिक वियो केर गरीबा मदीने में, त मुझे मदीने जे साईं मुर्की फरमायो वनी तू खा, तुझी कज़ा अदा थी वई, अल्लाह रोज़ो कबूल करे छे। मुझो महबूब मुस्तफा मुख्तारे कुल नबी, मुझे बेनियाज रब, मुझे बेनियाज रब कायनात जे जर्रे जर्रे जू चाबियों मुझे मुस्तफा जे हवाले करे छड़ी। सजी दुनिया के मुझे रब, मुझे महबूब मुस्तफा जो दीवानो बनाए छड़ियो आ। त मुझा मिठड़ा मुसलमान भा मां अर्ज पे कहे तो मुझो मुस्तफा गरीबन सा एतरो प्यार कंदो आ। हाने बुधा तोखे अमीर थियण ते नाज आ या गरीब थियण ते नाज आ? सोचे वठ। मां इन करे तो तोखे बुधाया त मुझा मिठड़ा भा ताके शायद मां महरम शरीफ में बुधायो हो त अम्मा फातिमत ज़हरा रुगी सोन जो धागड़ो पातो हो त मुझा करीम आका जी जो बाहरों ईंदा हा पहिरी पांजे पाक दामन न्याणीअ सां मिलंदा हुया। अम्मा फातिमत ज़हरा के गले में सोन जो नंढड़ो धागो दिसी करे मुझा दोस्त मुझे हुजूर जे अखिन में लुड़क अची वया ऐं पान उनके चेहरे ते बोसो दियण खां सवा कदे भी पांजे हुजरे दे न वींदा हा। अज मुझो मुस्तफा करीम बोसो दियण जे बजाय अखिड़न में लुड़क आने जो मोटिया त अम्मा बतूल साइण जेका पांजे महबूब बाबा महबूब इमामुल अंबिया पांजे महबूब बाबा साईं जे मथा जान कुर्बान करण वारी उन जे पेरन जे हेठां जमीन निकरी वई। ज़ारो कतार रोण लगी। शेरे खुदा आयो अचे पुछई तो हसनैन करीमैन जी अम्मा अज एतरो रो छो पयो? पान फरमायो त काई खबर नाहे त अज मुझो महबूब केड़ी गाल जे करे रुसी वयो। सोनो अलीउल मुर्तजा बिला ताखीर हुजूर जे दरबार में अचे। मुसलमान बुद्ध दिसे त मुझो करीम आका कंधड़ो हेठ कए वेठो आ। अखिड़न मां सावण जो मींह वसी रहो आ। रोई शेरे खुदा अर्ज कहे तो मुझा महबूब खुदा जे वास्ते जल्दी बुधायो अली जो जिगर थो फाटे। अंदर हरम में वयो हां त हसनैन करीमैन जी अमड़ रोई रही आ। बाहर आयो हां त मुझो आका करीम जे अखिड़न मां मींह वसी रहो आ। या रसूल अल्लाह राज कहड़ो आ? मुझे मदीने जे ताजदार फरमायो अली अज मां पांजे न्याणीअ जे गले में सोनो नंढड़ो धागो डिठो आ जहमा मुस्तफा के तकलीफ दिनी आ। सोने अली जो मुझा आका करीम खुदा जो कसम उहो त मुखे तोहफे में मिलियो पो मु उहो गिफ्ट कयो पांजे पाक दामन घर वारी के। मुझे मदीने जे साईं फरमायो अली गाल इहा ना है, गाल इहा है त मां मुस्तफा करीम जे आडो जी फातिमत ज़हरा न्याणीआ इए मां मुस्तफा करीम जे आडो हर एक उम्मती गरीब जी न्याणी पे मां मुस्तफा जे आडो ई।
मां मुस्तफ़ा नथो चाहियां त एड़ो ॾींहुं क़यामत ताईं अचे जो मां मुस्तफ़ा जे कंहिं ग़रीब उम्मतीअ जी न्याणीअ खे गले में सोन जो धागो पाइण नसीब न थिए ऐं उहो सोन जो धागो मुंहिंजे न्याणीअ जे गले में हुजे। मां मुस्तफ़ा खां नसो इहो बर्दाश्त नथो थिए। दुनिया जो हर पी चाहिंदो आ त मुंहिंजी न्याणी भले खां भली शइ इस्तेमाल करे, मगर मुंहिंजो करीम मुस्तफ़ा फरमाए थो त मुंहिंजी न्याणी एतिरी सादगीअ जी ज़िंदगी गुज़ारे जीअं मां मुस्तफ़ा जो ग़रीब खां ग़रीब तर उम्मती सादगीअ जी ज़िंदगी गुज़ारी। हे उम्मत सां प्यार आ या छा है? जवाब ने मुसलमान, हे उम्मत सां प्यार आ, हे गरीबन सां प्यार आ। कुराड़ो आ हुजूर सां मिलण थो अचे, कमजोर आ हुजूर सां मिलण थो अचे। मुझे मदीने जे ताजदार सां जंहिं वक्त में मिलियो त मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे वठी पंहिंजे भर में विहारियो। याद रखो दोस्तों, एक वडी उम्र वारे जो ख्याल कंदा रखो ऐं बियो नंढड़न मासूमन बारन जो ख्याल कंदा कयो। थोड़ी हिकड़ी गाल खोलिया जेकॾहिं नाराज न थियो त मस्जिद में जॾहिं नंढड़ा बार ईंदा हन त मौलवी साहब भी नाराज थींदा हन, उन्हनि जे माइटन के दड़का ॾींदा हन त मियां नंढा बार वठी था मस्जिद में अचो, वठी था लुड़कन ऐं अचे था असांजी निमाज़ विञाइन। पर सची हो थव त मासूमन जे अचण सां निमाज़ ख़राब न थींदी आहे पर निमाज़ आला थींदी आहे। ये जेके दोस्त मदीने वञण वारा हन वेठा हन, कसम ॾेई पुछोन त तव्हां के कसम पंहिंजे पैदा कंदड़ रब जो मदीने तय्यब जे हरम जे अंदर का हिकड़ी अहिड़ी निमाज़ तव्हां पढ़ी आ, रमज़ान हुजे या शवाल हुजे, ज़ुल्क़ैद हुजे या ज़ुल्हज हुजे, हिकड़ी निमाज़ ॾिसो पंजनी निमाज़ुनि मां जंहिं निमाज़ में तव्हां फर्ज़ में हुजो ऐं हरम मां नंढड़नि ॿारनि जे रोण जो आवाज़ न आयो हुजे, का हिकड़ी निमाज़ केरु मूंखे ॿुधायो? का हिकड़ी निमाज़ भी केर साबित न कदो। छो अल्हम्दुलिल्लाह 2012 खां वठी 2019 ताईं जेतरा दफ़ा भी मुझे रब मुखे नसीब कयो, बारहा ॾिठुम त मूंखे इहो दिल में यकीन पुख्तो थी वयो त मुझे इमाम हसन ऐं हुसैन न इते खेडियो आ, ॻाल्हायो आ। मुझे रब के उन्हनि जी इहा अदा एडी त पसंद अचे वई आ जो क़यामत ताईं मुझे मुस्तफ़ा जे हरम में मासूमन बारन जो ॻाल्हाइण ऐं रोण पियो हलंदो। इन करे मुसलमान नंढड़ा बार जेकर मस्जिद में अचन, बेशक तव्हां खां तो पुछां, बार त बार हूंदो आ न, कंहिंजो बि हुजे बार त बार हूंदो आ। छा मुझे इमाम हसन ऐं हुसैन सोहणा सहाबा जे पुठिन तो चढ़ंदा अगते न ईंदा हा, कदहिं कंहिं सहाबीअ रोकियो? मुसलमानो जवाब दियो, सहाबीअ कदहिं कंहिं रोकियो? त पोइ असां तव्हां ॿारनि खे छो था रोकियो? वध में वध उन ॿारड़े जो एहतियात कयो जेको बिना ॿुधाइण जे पेशाब करे सघे थो, अहिड़े ॿारड़े जो एहतियात कयो त मस्जिद पाक में न अचे, जीअं उन जे उन गलीज़ कतरन सां मस्जिद जी का शइ पलीत न थिए। बाक़ी नंढड़नि ॿारनि खे मस्जिद में वठी ईंदा कयो, कुंड में बीही पंहिंजे बच्चे खे गॾु बीहारियो। इहो नंढड़ो बच्चो अॼु जॾहिं असां हिरियो, इन खे पोइ मस्जिद खां सवा आराम कोन ईंदो। मां अर्ज पे कयो त कुराड़ो मुझे हुजूर जे दरबार में आयो। केर आयो? हिकड़ो कुराड़ो आयो। मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात उन कुराड़े के प्यार सां मिलिया। प्यार ॾींदे उन कुराड़े के भर में विहारियो, उन कुराड़े का हाल वाल पुछो। मुझे मदीने जे मीर पुछो, दे खबर झूनड़ा तुझो कहिड़ो हाल आ? उन झूनड़े अर्ज कयो, मुझा महबूब हाल न पर मुझो हिकड़ो सवाल आ। ओ मुझा हाल पुछण वारा पुनल,
ओ मुझो गरीबी हाल दिसण वारा कमजोर हाल दिसण वारा महबूब हिकड़ो मुझो सवाल आ मदीने जे मीर पुछो त तुझो झूनड़ा केड़ो सवाल आ चवे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिस्म एतरो त कमजोर आ जो नमाज में बीही नथो सघां टंगू मुझू डकण शुरू थियो कने अञा नओ मुसलमान थियो आ या रसूल अल्लाह जिस्म एतरो कमजोर आ जो दुनिया दौलत मजदूरी करे कमाए नथो सघां जॾहिं कमाए नथो सघां त मां सदको ऐं खैरात किथों कयां या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीरी में महबूब जी दामन रब नसीब कया मुझा महबूब जवानी कान्हे जो जंग जे मैदान में हला ओ मुझा सोहना जॾहिं कहीं भी लिहाज खां मां कम जो कोन रहियो हां पर तो पुनहल ते कलमो पढ़ी दिल जो सौदो करे वेठो हां हाणे मूंखे ॿुधायो त मुंहिंजो छा थींदो मुझे मदीने जे मीर फरमायो ओ मां मुस्तफा सा प्यार करण वारा जेको मूसा प्यार कंदो जन्नत में भी ओहो मूसा गॾु हूंदो सोच मुसलमान कॾहिं भी इबादतुन ते नाज न कर रियाजतुन ते नाज न कर खैर खैरातुन ते हजन ते उमरन ते नाज न कर पंहिंजे आलिम हुजण ते नाज न कर हाफिज हुजण ते नाज न कर अगर रब नाज नसीब करई त मुझे मुस्तफा करीम जे निगाह ते नाज कर चो त मुझा दोस्त अजीज इबादत बेशक इबादता पर निगाह जो कमाल निगाह जो मकाम इबादत खां भी मथा याद रखी छॾिजां जेकॾहिं तव्हां सां इन खबड़ खान सोलंगी जे ॻोठ में जेके गॾु थिया आहियूं सभई जेकॾहिं अल्लाह नसीब करे इएं ज़मीन जी चकी रब पटे हली काबे जे साम्हूं रखे खुदा जानो त देर कोन्हे दोस्त पो सजी जिंदगी उते मुझो रब रहाए सजी जिंदगी काबे के ॾिसंदा रहूं कुरान पढ़ंदा रहूं आबे ज़मज़म पीअंदा रहूं सहाबीअ जो को दर्जो माणे सके थो जवाब ॾियो माणे सके थो चो त नथो माणे सके भले काबो साम्हूं हुजे सजी जिंदगी आबे ज़मज़म पियो पे सजी जिंदगी कुरान पियो पढ़े सजी जिंदगी काबे मां अखियूं भी परे न करे हरम मां भी न निकरे पर सहाबी कोन थी सघंदो वली थींदो गौस थींदो कुतुब थींदो इबादतुन सां सहाबी कोन थींदो सहाबी कीअं थींदो जो अगर सहाबी थींदो त मुझे करीम मदीने जे ताजदार जे नूरानी निगाह सां याने मुझे मुस्तफा करीम जी हिकड़ी निगाह सजी जिंदगी जे इबादत खां आला सजी जिंदगी जे इबादत खां आला है वो मुझे रब जी मर्जी आ ओहा निगाह जंहिंखे भी नसीब करे नंढड़ो मिसाल दिया आयो आ कुफर जे घोड़े ते चढ़ी आयो आ दरबार मुस्तफा में गुलाम थियण सुबह जे टाइम में आयो आ मुझे करीम आका जे हुजूर में तौबह ताइब थियो आ ईमान आंदो थई बैयत कई थई कलमो पढ़ियो थई मुझा दोस्त अजीज हुजूर जे दरबार मां कलमो पढ़ी करे मुझा दोस्त अजीज अञा नमाज जे इंतजार में आ अञा बेपहरीअ जो टाइम कोन थियो आ मौत जो परवानो अची वयो इज़राइल मथों अची वयो ओ मुसलमान गौर करे ॿुधा अञा नमाज़ूं भी कोन पढ़ियूं थई रोज़ा भी कोन रखिया थई हज भी कोन कया थई ज़कातूं भी कोन ॾिनियूं थई पर मुझे मुस्तफा जे हथ में हथ ॾिनो थई ॿुधाए त उनखे सहाबीअ जो दर्जो मिलंदो या कोन मिलंदो
याद रख मुसलमान, मुझे करीम रब हर शय पैदा कईया, पैदा करण वारो मुझो खुदा है, लेकिन हर शय में पंहिंजे यार जा जलवा रब जी ज़ात रखिया। मुझा मिठड़ा मुसलमान भा, इबादतुन ते नाज न कर, इबादतुन ते नाज न कर, इबादत ज़रियो आ अल्लाह जे कुर्ब जो। 6 करोड़ साल जहन इबादत कई हुई, अल्लाह ताला जे दरबार में सजदा कया, खुदा जी हमदो सना कई, खुदा जो जिक्र कयो। एतरो दादलो हो जो जन्नत में पंहिंजे मर्ज़ीअ ते अचे भी पयो वञे भी पयो, रंड रोक त कान हुई। पर मुंहिंजा दोस्त ज़ाहिर आहे त जॾहिं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन जे मथां आज़माइश आंदी, इम्तिहान ॾिनो, थोड़ो गौर कजां त अल्लाह ताला पंहिंजे आशिक जो जॾहिं इम्तिहान वठंदो आ त कहिड़ी सूरत में वठंदो आ, छो त अल्लाह जॾहिं पंहिंजे सदाईंदड़ आशिक जो इम्तिहान वठंदो आ त उनखे नबीअ जे कदमनि में झुकण जो हुक्म फरमाईंदो आ। वरी तो जुमलो दोहराया, इन करे त जन के फकत इबादत ते नाज आ, उन्हनि जे खिदमत में अर्ज़ा तो मुसलमानो दुनिया जे तारीख़ खे न भुलायो, दुनिया जी तारीख़ तव्हां जे साम्हूं आ। अल्लाह जी इबादत अल्लाह जे कुर्ब जो ज़रियो आ, लेकिन फकत उन सूरत में जो जॾहिं उन कुर्ब जी आज़माइश आई आ त मुंहिंजा दोस्त 6 करोड़ साल अल्लाह जी इबादत करण वारो हिकिड़ो मिंट रुगी अल्लाह ताला जे महबूब नबी आदम अलैहिस्सलाम जे साम्हूं मुंहिंजा दोस्त झुकण खां इनकार कयई। नबीअ जे आॾो हिकिड़ो मिंट न झुकियो, अल्लाह जे आॾो 6 करोड़ साल झुकंदो रहियो। मां तोखां तो पुछां तो के तुझे पैदा कंदड़ रब जो कसम जवाब दे त मुझे अल्लाह पंहिंजे आॾो 6 करोड़ साल झुकंदड़ जी इबादत महज इन बुनियाद ते ख़त्म कई त मुझे नबीअ जे आॾो छो नथो झुकी। इहो सच आहे या नाहे? इहो सच आहे या नाहे? चई त मां रब जो क़ुरान पढ़ी ॿुधाई त सच आहे, शक जी गुंजाइश नाहे। व इज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस। अल्लाह जे ज़ात पंहिंजे सुहिणे आदम खे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिंखे चओ आदम खे, सच ॾाढो ॾुखियो आहे। ऐं सफ़ा सूफ़ी जेॾी महिल न पंहिंजे सूफ़ीअ वारे रंग में ईंदो आहे त पोइ डपु थींदो आहे, उलमा खां बि डपु थींदो आहे त किथे का फतवा न ॾेई छॾीनि। छो त मुंहिंजा दोस्त मूंखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम आहे, जेॾी महिल न माण्हू उन इश्क जे दरियाह मां रुगी हिकिड़ी चुटकी पीअंदो आहे त चवंदो आहे त दुनिया खे छा थी वियो आहे, दुनिया काॾे थी वञे, यार काथे आई वञनि, काॾे था पिया। हारून रशीद बादशाह ॿुधो अथव जॾहिं हज जी तैयारी कयई त ख्वाब में हुकुम कहिड़ो थियुसि त विख विख ते सजदो करे पोइ हज ते अचे। काथे बगदाद, काथे मक्को, विख विख ते सजदा कंदो थो अचे, विख विख ते सजदा कंदो। खुद सोच, जेको विख विख ते सजदा करे उन जो मकाम छा हूंदो। विख विख ते सजदा कंदो ओहो हारून रशीद जॾहिं काबतुल्लाह जे सहन में पहुतो, हरमे काबा में पहुतो, ॾिठई त दुनिया तवाफ करे रही आ। गौर सां ॿुधजां, ॾिठई त दुनिया तवाफ करे रही आ। काबे जो जिस्म त मौजूद आ, पर काबे जो असली रूह मौजूद कोन्हे को।
गिलाफ भी चढ़ियो पयो आ, दीवारूं भी आहिन, पर हकीकी काबो मौजूद ना है। दुनिया तवाफ करे रही आ, उते मुंहिंजा दोस्त मुराकबे में पांजे रब जे दरबार में सवाल तो करे, ओ मुंहिंजा बेनियाज रब, हे जी पांजे कुदरत सां पांजे बांधड़े जे मथा ये मेहरबानी फरमाई थे त इने राज के भी आशना फरमा। मुंहिंजा दोस्त अजीज दौराने मुराकिब दिसे थो पयो त काबो काडे वञी रहियो आ, हे बि वेठो त हर में काबा जे अंदर आ, मगर मुंहिंजा दोस्त रूहानी तौर ते काबे जे पोयां थो वञे। काबो अॻियां, हारून रशीद रूहानी तौर ते पोयां वञी रहियो आ, काबो भी रूहानी तौर ते अॻियां वञी रहियो आ, हारून रशीद पोयां वञी रहियो आ। ॾिठई त हलंदे हलंदे हिकड़े झंग में पहुतो हा, उते हिक औरत निमाज पढ़ी रही आ कुराड़ी, काबो उन जे ॿाहिरों तवाफ करे रहियो आ। हारून रशीद फरमाइन था त मुराकबो टोड़ियम, कुराड़ी सुञातम, हथ विधो मास बाह में त दे खबर ही केड़ो नाटक शुरू कयो थई। दुनिया काबे जे तवाफ ला बीठी आ, तू हिते झंग में नाटक मचायो वेठी हई। ओहा कुराड़ी जवाब दे थी, ओ हारून नाटक त तो कयो आ। बादशाह होने जे बावजूद जमीन जे विख विख ते सजदा कंदो पियो अची, दुनिया के बुधाइंदो पियो अची त हारून रशीद सजदा कंदो पियो वञे। मां त कमजोर हां, मां त कुराड़ी हां, मुंहिंजो त ताकत ई कान्हे, मुंहिंजो त वसु ई कोन्हे, मां त बेवस लाचार काबे जे हरम ताईं बि पहुची नथी सघां। इते रोई चयम, ओ मुंहिंजा सुहिणा, जेकॾहिं मुंहिंजो सजदो क़बूल थो करी त मूंखे पंहिंजे काबे जो हितड़े दीदार करा। मुसलमान बस हे दिल जो जेको सौदो आ न, दिल जो सौदो कर। मुझे सुहणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना, जेतरी दुनिया जी तारीख वणई ओतरी पढ़, ईमानदारी ऐं सच्चाई सां पढ़, तोखे विख विख ते नजर ईंदो त खुदा जहते बि राज़ी थियो आ, थियो सुहणे नबी जे सदके में। हिक खुदा जो तस्वुर जंहिंखे भी मिलियो आ कायनात में, उनखे मिलियो आ जंहिं नबी जे दामन में हथ विधा हन। जेस ताईं नबी जे दामन में हथ नथा पवन, तेस ताईं रब लेखा थो करे केर हई, किथों आयो हई, काडे थो वञी। पर जॾहिं नबी जे दामन में हथड़ा थो विझे, रब चवे तो हाणे मुंहिंजे यार जे दामन में हथ विधा थई, मां रब तोसां लेखो ई नथो कया। रहमत खुदा जी होंदी आ, हिक रहमत खास होंदी आ, हिक रहमत आम होंदी आ। होंदी मुझे रब जी जात जी रहमत आ। जेकॾहिं तुझे दिल में ख्याल अचे त रहमत खास कीअं होंदी आ, रहमत आम कीअं होंदी आ, त मां तोखे सादो मिसाल दे। ओ गोठ खबड़ खान सोलंगी जे इन जमीन जे भितरन जे मथों वेही करे मुझे सुहणे रब जो कुरान बुधण वारा, मुझे मदीने जे ताजदार जो शान बुधण वारा, तोखे मुबारक दई थो मां बुधाया त मुझा दोस्त अजीज, नमाज नमाज होंदी आ, नमाज घर में पढ़बी आ। मसलन सिजल थे जी नमाज अगर तो घर में पढ़ी, अल्लाह कबूल कंदो, सवाब जरूर मिलंदो। जेकॾहिं उहाई नमाज तो मस्जिद में अची पढ़ंदे, बुधाए त घर खां वधीक सवाब मिलंदो या कोन मिलंदो? जवाब दे।
मिलंदो घर में निमाज न थींदी आ चो थींदी निमाज सागी रुकू सागियो रकातू सागियो लेकिन घर में अदा कयई काबे दे मोहर सागी कयई पर तुझे घर जी निस्बत तुझे घर जी आ ओहाई निमाज जदे मस्जिद में अदा कयई मस्जिद जी निस्बत अल्लाह जे घर जी आ सवाब वधियो या कोन वधियो भला ओहाई निमाज पेश इमाम जे पोया जमायत सा पढ़ी सवाब वधियो या कोन वधियो वधियो हे त अल्लाह केड़ो पेश इमाम होयो अल्लाह निमाज किए पढ़ी पर इहाई निमाज जे कदे अल्लाह जे कामिल वली जे पोया पढ़ी बुधाए त उन निमाज जो मकाम छा हुंदो बुधाई त छा हुंदो हजरत ख्वाजा बाकी बिल्लाह चो रहमतुल्लाह ताला अलैह हजरत ख्वाजा बाकी बिल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह मुझा दोस्त ओहो खुदा जो कामिला जंहिंजी करामतूं कहिड़ियूं बयान कजन पाण इए झंग में वञन था पिया कंहिं ॻोठ में माण्हू गुज़ारे वियो माण्हू ॻोठ जा ओहो मैयत खणी ॿाहिरि निकिता जॾहिं मैदान ते पहुता हिक ॿिए खे चयूं त जनाज़े जी निमाज़ केरु पढ़ाए तूं पढ़ाए साम्हूं ॾिठो त नूरानी चेहरे वारो जवान अची रहियो आहे सभिनी चयो त इहो नूरानी चेहरे वारो जवान निमाज पढ़ाए सभिनी गॾिजी चयो ओ वाट वींदड़ मुसाफ़िर अलाए केरु हई पर तुंहिंजो चेहरो ॿुधाए रहियो आ त ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो दादलो हई अण सुञाणू माण्हू अल्लाह जे रहमत नूर वारे चेहरे के सुञाणी हजरत ख्वाजा बाकी बिल्लाह के चवन था पाण फरमायो त मां पढ़ाया हा सही तव्हां पढ़ायो हे अल्लाह जे वलीअ जो जनाज़ो पढ़ाइण ॾिस हजरत ख्वाजा बाकी बिल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह मैयत के सामो रखी करे जी नमाज जनाजे जी शुरू कबिया पाण शुरू करे जदे पढ़ो सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक मुसलसल तकरार कंदा रहा व तआला जद्दुक डाढ़िया को न पे पढ़ियो दिल में पे पढ़ियो बाकी राज पोथो बुधाए जदे काफी देर थी बी तकबीर को न हयो मानू अण सुञाणू होया उन्हनि चयो अलाए केड़ो चरियाण अचे बीठो आ चेहरो त नूरानी आ पर हिक न का जनाजे जी नमाज मता विसरी वई आ मुंह जणो को मोतबर पांजे पान के समझण वारो पोयो बीठो हो उन झट में करे लुकमो दिनो अल्लाह अकबर ख्वाजा बाकी बिल्लाह तवज्जो को न कयो बे आवाज दिनो ख्वाजा बाकी बिल्लाह तवज्जो को न कयो पंहिंजे ख्याल सां वरी बी तकबीर हयो जदे टी तकबीर हणी करे वरी पढ़ियो त अल्लाहुम्मा गफिर लिहयना इन जुमले जो तकरार कंदा रहा पढ़ंदा रहा जमायत डिठो त अड़जी वयासे इनके त सॾु करे फासी वयासे ॾिसण में केॾो भलड़ो जवान आ लेकिन एडी लेट थो करे वरी लुकमो ॾियण शुरू कयो ख्वाजा बाकी बिल्लाह उन्हनि जे लुकमे ॾे तवज्जो को न कयो जीअं नमाज पूरी थी सभई चंबड़ी वया ओ नमाज पढ़ाइण वारा असांजे नमाज के अलाए कादे करे छे हे की नमाज पढ़ाए पान फरमायो न पूछो त भलो आ चयो न साखे बुधाए की नमाज पढ़ाए पान फरमायो जेडी मल तवा सदड़ो कयो त नमाज पढ़ा मां अल्लाह जे हुजूर में हाजिर थी करे चयो सुबहानक अल्लाहुम्मा
व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक। जॾहिं मां पंहिंजे करीम रब जी हमदो सना बयान कई, अल्लाह जे रहमत जो जॾहिं मूं पंहिंजे मथां नुज़ूल महसूस कयो, बीही रहिस ओ मुझे मथा रहमतुन जो नुज़ूल करण वारा। ऐलान कर त जंहिंजी निमाज़ पढ़ाए रहियो हाँ, इनखे मुआफ़ीअ जो ऐलान कर। पाण फरमाइनि था तेसी मां व तआला जद्दुक चवंदो रहियुसि, जेस ताईं ग़ैबी आवाज़ आयो बाकी बिल्लाह जंहिंजी निमाज़ पढ़ाए रहियो आ, तुंहिंजे रब उनखे मुआफ़ करे छॾियो। निमाज़ त सभु को पढ़ाईंदो, मां बि पढ़ाईंदो हाँ, पर कंहिं पढ़ाइण वारे जो पढ़ाइण कुझु ॿियो हूंदो अथई। खास रहमत, खास रहमत, खास निस्बत सां हूंदी आ। साईं टी तकबीर में देर छो कयो? हज़रत ख्वाजा बाकी बिल्लाह दिलबर फरमायो, जेॾी महिल मूं पढ़ियो अल्लाहुम्मा ग़ुफ़िर लिहय्यिना, ओ मुझा करीम रब असां ज़िंदा सभिनी खे मुआफ़ कर। अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थियो, तव्हां सभई पोयां मूंखे याद आयो। मां चयो ओ मुंहिंजा मौला, ज़िंदगीअ में मौक़ो मिले या न मिले, जन खे मुझे पोयां निमाज़ में बिहारियो थई, मौला तुंहिंजो बाकी बिल्लाह तेसी अॻिते ॿी इबारत को न पढ़ंदो, दुआ को न पढ़ंदो, जैसे मुझे पोयां बीठलनि खे तूं मुआफ़ को न कंदे। हज़रत ख्वाजा बाकी बिल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइन था, जेॾी महिल करीम रब खास मेहरबानी फरमाए ऐलान फरमायो, ओ बाकी बिल्लाह निमाज़ पूरी कर, तुंहिंजे पोयां पढ़ंदड़नि खे तुंहिंजे रब मुआफ़ करे छॾियो आ। मुसलमान कहे कामिल जे पोयां निमाज़ वञी पढ़ंदो कर। मूं जड़न बुलड़न जे पुड़ियां तो सदाई पढ़ी पियो न, तोखे कहे कामिल जे पोयां निमाज़ पढ़ त तोखे ख़बर पवे त जॾहिं कामिल निमाज़ पढ़ंदो आ त उन जी हकीकी निमाज़ अस्सलात मेराजुल मुमिनीन वारी हूंदी आ। हुन जा कदम ज़मीन ते हूंदा आहिनि, हुन जी दिल यार जे दरबार में। जे कदें चवी तो ओ सजन साईं जा फ़कीर कहे कामिल जो दलील दई बुधा, त मां कामिल मुर्शिद सुने लतीफ़ जी तोखे गाल करे बुधाया। लतीफ़ सरकार छा फरमायो त निमाज़ कीअं पढ़बी आ, पाण भी पढ़ंदा हो न निमाज़। मुसलमान आईनो पंहिंजे आॾो रख, आईनो रखी पाण खे ॾिस, पो वरी दिल जो आईनो खोले अल्लाह वारन खे ॾिस। लतीफ़ सरकार फरमायो, जा जा पसी पाण खे अल्लाह ता नागे निमाज़, जा जा पसी पाण खे ता नाहे निमाज़, हे सभई विञा एसाज़ तिहां पोइ तक अल्लाह हिन वजूद के फना कर। अल्लाह अकबर तकबीर तहरीमा, जॾहिं तकबीर अची वञे त लुछण पुछण छॾे दे, यार जे दरबार में हाज़िर थी। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान याद कर त मुझे मदीने जे साईं फरमायो, ओ निमाज़ी, ओ निमाज़ पढ़ण वारा, जॾहिं निमाज़ जे ला बीही त यकीन सां बीह त मां पंहिंजे करीम रब जे रहमत जे जलवन जो मुशाहिदो करे रहियो हां।
जे कदे गुनाहन जे कसरत जे करे इन कलब जे सियाही जे करे इन मकाम ते न पहुतो हई त घट में घट एतरो जरूर ख्याल कंदो कर मां त पंहिंजे करीम जे जलवन खे नथो ॾिसी सघां पर मुझो बेनियाज़ रब त मूंखे ॾिसी रहियो आहे। अगर नमाज जे अंदर इहो ख्याल करे भी एड़ी नमाज रब तोखे बरकातूं नफल रुगी नसीब करे। खुदा जो कसम तू जमीन ते हलंदो तोखे दुनिया दिसे पर तुझो अंदरियूं अखियूं जिब्राइल खे ॾिसंदियूं त हाणे काॾे वञी रहियो आहे। छा तो न बुधो आ त कूफे जी मस्जिद आ, मस्जिद कूफे जी आ। शेर खुदा ऐलान कयो सिलोनी सिलोनी सवाल कयो अन इल्म जिब्राइल मीकाइल जिब्राइल जे बारे में सवाल कयो मीकाइल जे बारे में पुछो मां अली बुधाइण ला तैयार वेठो हां। गाल चढ़ी आई आ बुधाए तो वठा। नौजवान उथी बीठो विच मां ऐ शेर खुदा ऐलान करण वारा त जिब्राइल मीकाइल जे बारे में पुछो मांखे बुधा जिब्राइल हींअर काथे आ जिब्राइल हींअर काथे आ। अलीयुल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम असदुल्लाहुल गालिब सुने शेर खुदा अरशदे निगाह करे 7 दफा निहारियो वरी हेठ निगाह कई जमीन दे निहारियो 7 दफा जमीन दे निहारियो वरी सजे निहारियो वरी खब्बे निहारियो वरी अग्यां निहारियो वरी पोयां निहारियो। निहारे करे उन सवालिय के चयो आसमान 7 गोलिया मास जिब्राइल को न लधो। छा फरमायो 7 आसमानन में गोलियों जिब्राइल नजर को न आयो 7 जमीनुन में गोलियों जिब्राइल नजर को न आयो। सजे डिठुम जिब्राइल नजर को न आयो। अली सोने डिठो त हीअं पर निगाह केस ताईं पई जेस ताईं इहो तरफ मौजूद आ अली जी निगाह मौजूद आ। खब्बे डिठुम नजर कोन आयो अग्यां डिठुम नजर कोन आयो पोयां डिठुम नजर कोन आयो। सवाल करण वारे चयो पो बुधाए त आखिर आहे किथे त शेरे खुदा मुर्की फरमायो जेको मथे भी ना है हेठ भी ना है हेडे भी ना है हेडे भी ना है हेडे भी ना है हेडे भी ना है तो हो बेहद ना है व अंत जिब्रील तू ही जिब्रील आई। इहा निगाह गला गला इहा छा है इहा निगाह इहा कंहिंजी निगाह जो मुझे करीम मुस्तफा जे आशिकन जी निगाह मुझे मुस्तफा जे गुलामन जी निगाह मुझे करीम मुस्तफा जे परवानन जी निगाह जन मुझे मुस्तफा करीम सा प्यार कयो आ रब उनन जो बेड़ो पार कयो। घणो छिड़ी वियुस अलाए केॾो को काॾे दिल चवे थी त जेको मौजू मिलियो आ मेराज जो उन ते कुछ घड़ी ॻाल्हायां छो त मां फ़कीर माण्हू आ ख़बर ना है इस दिल में क्या छुपा रखा है बस यार तेरा ही नाम छुपा रखा है। मैं कुछ भी नहीं जे तेरे नाल मेरी कोई निस्बत नहीं मैं सब कुछ हाँ जिमें तेरा सदावा या रसूल अल्लाह तेरा मिलाद मैं क्यों ना मनावा या रसूल। सच थई मुसलमान खुदा जो कसम कदे मोहब्बत सा कदे इश्क ही सच्चाई सा इन सुहणे सुहणे फ्रूट मां इन सुहणे बाग मां को गुल पटे दिस त खबर पवई त महबूब किए मिलंदो।
बहरहाल मां अर्ज कया नात पढ़ी पो अर्ज कया छो त यको जो महबूब जे शान में ॻाल्हायुमि त हिकिड़ी नात बि महबूब जी पढ़ी पो मेराज मुस्तफ़ा जो बयान कया छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूं वारा कलाक द ख़बर अथव त ख़बर ही कोन पवंदी ख़बर ही कोन हालांकि थकल केतिरो तव्हांखे अंदाज़ो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अचो त मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ मोहब्बत में नात पढ़ो चओ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा यल सिफात आ वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र कई वल्लैल में जुल्फन जी बात आ तुझे रुख पाक जा जड़ो पाक तुझो नालो तेरी पाक जात आ खुदा पाक सारी खलकी तो लाए कायनात आ जड़ो पाक तुझो नालो तेरी पाक जात आ खुदा पाक खलकी सारी तो लाए कायनात आ नबियन जो तू नबी तू रहमत आलमी नबियन जो नबी तू रहमत आलमी हशर जे दी तुझे हथ शफात आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा यल सिफात आ तुझे रुख पाक जा दिनी सुहणे कादिर तोखे कुदरत जहान जी हथन में आवाग तुझे जमी आसमान जी दिनी सुहणे कादिर कुदरत तोखे जहान जी हथन में आवाग तुझे जमी आसमान जी भली चंद्र खे घुरा हक मदीने जा साईं चो भली चंद्र खे घुरा लथल सिज वापस वरा भली चंद्र खे घुरा लथल वापस वरा तुझे हथ में रखो रब दी हो रात आ तुझे रुख पाक जा ककर छावन जे ला मौला मुकर्रर करे छदिया पत्थर पार पानी मां तो दाहो तरी हलिया कादे पत्थर कादे पानी मां पियो तरे ककर छाव जेला मौला मुकर्रर करे छदिया पत्थर पार पानी मां तो दातरी हलिया
उठन दुखड़ा दस्या वणन सजदा कया है उठन दुखड़ा दस्या वणन सजदा कया सारी मखलूक जी तो कई फिक्रात आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा यल सिफात आ तुझे रुख पाक जा नाहे नेक अमल ने जीमू भरी पाण साण खई मगर मण मदायुन जा थई कुलई मुझे मथा नाहे नेको अमल ने जीमू भरी पाण साण खई मगर मण मदाइन जा कुलो मुझे मथा अथई चवे शाहिद अली तू वारिस आवली चवे शाहिद अली तू वारिस आवली सहारो तू मुझो ऐं तुझी आल आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा गल सिफात आ वद्दुहा जे अंदर समूरो आज़िकिर कई वल्लैल में जुल्फन जी बात आ तुझे रुख पाक जा मेराज मुस्तफा छा मेराज मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुझे महबूब मुस्तफा करीम जी जात सरापा मौजज़ो बणजी आया हर नबी दुनिया ते आयो अज तफसील जो टाइम नाहे बस मुख्तसर एतरो चवंदुम जेको नबी दुनिया ते आयो जेको अंधकार दुनिया में होयो अल्लाह उन जो ट्रोड़ मौजज़ो दई पंहिंजे नबी खे मोकिलियो मूसा अलैहिस्सलाम आयो जादू जी इंतहा हुई लठड़ी अल्लाह अता फरमाए दुनिया जा जादूगर जादू करे इंतहा करे छडीन मुझा सोना मूसा रुगी लठड़ी के हीअं कंदे हड़नी जा जादू खत्म थी वींदा ताकत कहीं दिनी गाला गाला कहीं दिनी मुझे बेनियाज रब ताकत ता फरमाई कहीं के जो मूसा कलीमुल्लाह के मूसा कलीमुल्लाह केरा जो जैसा डायरेक्ट अल्लाह गालियूं कंदो कायनात जे अंदर एक मूसा कलीमुल्लाह आ जैसा अल्लाह डायरेक्ट कलाम कंदो आ बियो महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह आ जेके डायरेक्ट रब पांजो दीदार कराइंदो आ हिकड़े हिकड़े जुमले ते बीहंदुम रात जो हिस्सो गुजरी विंदो लेकिन इश्क जूं ॻाल्हियूं ॿुधाइण खां सवा हली बगते नथो सघां कायनात जो ज़रो ज़रो खुदा जे हुक्म खां सवा हली सघे थो ॻाल्हाईंदा अचो रखां थो मेराज जो पनो मुखे जवाब ॾियो कायनात जो हिकड़ो ज़रो ॿुधायो जेको मुंहिंजे रब जे हुक्म खां सवा हले आहे को कायनात जो कख भी चुरे तो हुक्म अल्लाह जी सा यो सच्चा है या ना है जैके जेतरो इल्म अता कयो आ कहे अता कयो आ अल्लाह जे रजा का सवा के इल्म मिली सके तो जवाब दे न तो मिली सके तो पो हिकड़े मिनट जेला मुखे जवाब दीजा
मूसा कलीमुल्लाह अञा अमड़ जे पेट में पहुतो आ नजूमिन फिरौन के बुधायो आ त तुझे तख्त के तबाह करण वारो मां जे पेट में अची वयो आ। कह बुधायो आ गाला गाला कह बुधायो आ उन नजूमिन के कह बुधायो त मुझो नबी अमड़ जे पेट में अची वयो। जवाब जो गालायो कह बुधायो नजूमिन के इल्म कह दिनो उन्हनि के ताकत कह दिनी उन्हनि जे ज़हन के कुशादो एतिरो कह कयो दुश्मनन के भी मुझो अल्लाह चाहींदो आ त पंहिंजे नबीअ जी अज़मत ॿुधाए छॾींदो आ। खुदा चाहींदो आ त पंहिंजे दुश्मनन के भी पंहिंजे महबूब जी अज़मत ऐं शान ॿुधाईंदो आ। नजूमिन जॾहिं नजूमिन फिरौन के सब कुछ ॿुधायो तवज्जह कजा ओ गोठ खबड़ खान सोलंगीअ जे पट भितरन ते वेही रब जो कुरान ॿुधण वारा याद कजा जॾहिं हज़रत मूसा अमड़ जे पेट में आयो नजूमिन के खबर पई छा जेडी मलम सुनो मूसा कलीमुल्लाह फिरौन जे घर में पाल जी रहो हो त नजूमिन के खबर पई या कान पई। जवाब दे जवाब दियो न काडे थो वने तहां जो अकुल। मुसलमान डाहो थी ये सब रब जे कुदरत जा रंग थई। चो अंत बहर दी कल नकाई रंगी रंग भय रंगी रंग बनाया अल्लाह आदमी बन आया। अंत बहर दी खबर नकाई रंगी रंग बनाया। हाबिल काबिल पुत्र आदम दे आदम किसका जाया। आबिल काबिल हाय हाय हाबिल काबिल पुत्र आदम दे आदम किसका जाया। असी आदम को अगे हुयासी असी आदम को अगे हुयासी आदम साडा जाया। अंत बहर दी खबर नकाई रंगी रंग बनाया। हे कंहिंजी शायरी आ मुल्ले मौलवीअ जी न बुल्ले साईं जी। ऐन दा बुरका मीम दी चादर रुख विच घूंघट पाया। ऐन दा बुरका है बुरका ऐन दा बुरका मीम दी चादर रुख विच घूंघट पाया। अली रजा है नाम हमारा अली रजा है नाम हमारा बुल्ला नाम भुलाया। अंत बहर दी कल नकाई रंगी रंग बनाया। खुदा के मन ओ किताबन ते नाज करण वाला अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है। अरे इसको मोहब्बत की मैं हाथों से नहीं निगाहों से पिलाई जाती है। जेको निगाह सा इल्म मिलंदो आ वो किताबन सा कोन मिलंदो आ। जेको यार जे निगाह सा मिलंदो अल्लाह थी कहीं कामिल जे कदमन में किरी पो तो भलाई थी पौदी इंशाअल्लाह ताला। मां अर्ज पे कयो होडा मूसा कलीमुल्लाह अमड़ जे पेट में आयो नजूमिन के खबर पई वाय वेला फिरौन वारो कर तो जो दुश्मन अचे वयो थई। फिरौन छा कयो गौर कजा पांजो दायूं मुकरर करे छॾे उन्हन जो पघारूं बीणियूं चौणियूं डहुणियूं करे छॾे। जिते भी पुटड़ो जमे इतला दीजो इतला ॾियण तहां जो कम्मा कोहराइणो मुंह जो कम्मा। बेडोही प्या कुसनिया डोही जवाब दियो जवाब सोची पो जवाब दियो। बेडोही प्या कुसन खुदा जे आडो या खुदा को लिकल जवाब दियो। खुदा जे आडो प्या कुसन पर ई चई चों तो केर पियो कोहराए। जाहिर में तो फिरौन हकीकत में राज केड़ो सच छो न तो
मां पहिरीं चयो त मां सूफ़ी ड्रिजंदो आहियां, कॾहिं कॾहिं निकिरी वेंदो आहियां, घणो पोइ ड्रिजंदो आहियां त का फतवा न लॻी वञे, यार मां लहरायां तो फ़क़ीर माण्हू आहियां। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेको सच्चा उहो सच्चा सोन कॾहिं बि पितल कोन थींदो। 100 दफ़ा बाहि में साड़े वरी कॾ सोन ई ऐं जेको पितल आहे केतिरा बि रंग रूप बदलाए, थोड़ो भट्टीअ जे पासे मो लॻाई त फिर किरी पवंदो त मां त पितल हां। यादि रखी छॾ, ख़ुदा जो कसम, औलिया अल्लाह जी सुहबत ऐं मोहब्बत सोन अथई। मुस्लमान पंहिंजे पाण खे संभाल। सादिकनि जी सुहबत जो क़ुरान में रब ज़िक्र कयो आहे। सादिकनि जे सुहबत जो क़ुरान रब्बुल आलमीन क़ुरान में हुक्म इरशाद फरमायो आहे। बहरहाल मां जेका ॻाल्हि करण थो चाहियां, मीलाद जो पन्नो रखी छॾियुमि। ॻाल्हि दिल दिमाग़ जे मथां चढ़ी आहे त जेके अमड़ जे पेट में मूसा कलीमुल्लाह जे अचण जूं ॻाल्हियूं पिया कनि। मूसा कलीमुल्लाह जॾहिं ॼमी वियो, जंहिं मूसा कलीमुल्लाह जे करे 70,000 अमड़नि जा पुट कुठा वया। घणा? जो सोची जवाब दे, घणा? 70,000 बचड़ा बेडोही हिकड़े मूसा कलीमुल्लाह जे नाले जे करे कुसंदा वया। रब ॾिसंदो वयो। सच चओ जे उन जी रज़ा न हुजे हां त फिरौनड़ो केरु थींदो आ। बेनियाज रब जे कुदरत दे निहारियो। नजूमी त साॻिया मौजूद हुया, फिरौन बादशाह भी साॻियो मौजूद हुयो। उन बेनियाज जी बेनियाज़ी निहारियो। उन सुहिणे मूसा कलीमुल्लाह जे अमड़ जे दिल में ख्याल विधई, छाला थी परेशान थी, मां जो वेठो हां। वअौहैना इला उम्म मूसा अन अर्दिई फ़इज़ा खिफ्त अलैहि फ़अल्क़ीहि फ़िल यम्म वला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना राद्दूहु इलैकि वजाइलूहु मिनल मुरसलीन। कुरान जी आयत पढ़ी था, मुसलमान गौर करे जवाब दे। मूसा कलीमुल्लाह जी मां नबी आ, जवाब दे। ॻाल्हाए चो औरत नबी थी न थी सके, औरत नबी थी न थी सके। पो जिब्राइल आयो छा चे मूसा कलीमुल्लाह जे अमड़ खे चई त हीअं कर, जवाब दे। काई ख़बर काने का। ओ मुसलमान ख़बर रख, मुझे रब फरमायो मूसा कलीमुल्लाह जे अमड़ जे दिल जे मथा मां अल्लाह पांजो राज खोलियो। छा खोलियो? काथे खोलियो? मूसा कलीमुल्लाह जे अमड़ जे दिल जे मथा मां अल्लाह पांजे कुदरत सा राज खोलियो। उन जे दिल में मां अल्लाह इहो इरादो अता फरमायो। उन जे दिल में मां रब ख्याल दिनो। उन जे दिल में मां अल्लाह सोच दिनी। मां अल्लाह हुन के ताकत दिनी, हिम्मत दिनी। हथड़ा त उन जहा पर करे पाण रहियो हो। सच चओ न, आशिकन कोन मुड़ियान पाण तो पे दा कयो किन मुचई इंसान कर। गुरज हुई तो के घणी, गुरज हुई तो के घणी, गुरज हुई तो के घणी किन मुचई एहसान कर। पाण तो पे ता कयो किन मुचई इंसान कर। मालिक के जने पाण के ज़ाहिर करण जो ख्याल आयो तदहीं हज़रत इंसान बनाए। नथो वञा अॻिते यार, नथो वञा अॻिते, मोटी थो हला। मूसा कलीमुल्लाह पेतड़ीअ में अमड़ विझी छॾियो। रब उन खे तसल्ला ॾिनी। हुन जे दिल जे मथां अल्लाह जे ज़ात। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजो इल्हाम चवी तुंहिंजी मर्ज़ी, राज़ चवी तुंहिंजी मर्ज़ी। जेको वणई सोचो पर क़बूल कर त रब उन जे दिल में इहा ॻाल्हि विधी।
दिलनि में ॻाल्हियूं केर विझंदो आहे जवाब ॾे। ए मोहम्मद अमीन राहिब जे दिल में ॻाल्हि कंहिं विधी त पंहिंजे अब्बे जे ईसाले सवाब जी ख़ैरात कर भले पर महफ़िल मुझे मुस्तफ़ा जे मोहब्बत जी मल्हाए छॾ। कंहिंजो वस न आहे मुसलमान महार्ज पे कयो मुसलमान सुहिणो मूसा कलीमुल्लाह फिरौन जे घर में आसिया सुहिणीअ जे दिल में कंहिं ख़याल विधो त इहा चमकंदी थी अचे पेती पाण ॾे घुराए। केर करे रहियो ॻाल्हा 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 केर करे रहियो आहे सब कुछ मुझो खुदा। कुरान पढ़ा इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। कादिर मुतल्लिक मुझो बेनियाज़ रब्बा सब कुछ पाण कंदो आ। मूसा कलीमुल्लाह फिरौन जे घर में छा फिरौन जे दाढ़ीअ में हथ कोन विधो? मूसा कलीमुल्लाह जवाब दे मूंखे। काॾे विया नजूमी? काॾे वियो नजूमिन जो इल्म? 70,000 बेडोही कुहराए छॾियईं जंहिंजे करे माण्हुनि अमड़नि जूं झोलियूं पियो बर्बाद कंदो वते उहो उन जे घर में रब तातराए पियो। रब चवे थो मां उहो बेनियाज़ मां उहो बेनियाज़ हां मुंहिंजी उहा कुदरत आहे लेकिन मां राज़ ॿियो करण थो चाहियां। ओ इहो करण थो चाहियां त अल्लाह जे ज़ात बाबरकात अगर चाहींदो आहे त दुश्मन खे भी इल्म ॾेई छॾींदो आहे। न चाहींदो आहे त मुंहिंजा दोस्त ॾिसण वारनि खे भी कुझु कोन ॾींदो आहे। मर्ज़ी उन जी मर्ज़ी त पोइ कंहिं तू नाराज़ न थींदो कर न। मुंहिंजो मुस्तफ़ा तू चई तो नूर न अला नूर आ पोइ तुंहिंजो वस कोन्हे तोखे इल्म ॾिनो ई मालिक उहो आहे। ख़बर त क़यामत में पवंदी पर जे मुंहिंजो ॿियो दोस्त इहा ॻाल्हि नथो मञे त उन ते नाराज़ न थी छो त उन जे आॾो इहो दर अञा खुलियो ई कोन्हे को 1400 साल गुज़री विया आहिनि। अज भी मुसलमान मिंबरे रसूल ते वेही चवे थो त 40 सालन खां पोइ सोहणे नबीअ खे पंहिंजे नबूवत जो इल्म पयो। ओ मुंहिंजा यार मूंखे हिकिड़ो जवाब ॾे। इंसाननि खे छॾे करे जेॾी महिल दाई हलीमा मंडड़ी कुराड़ी खुथल ॾाची काहे आहे सभई दायूं बचड़ा खणी हलियूं वयूं ॿाहिरां मके जे मिलियूं हाणे काॾे थी वञी चे मुंहिंजो नसीब चयो हिकिड़ो यतीम आहे। चे भला जे अमीर तव्हांखे मूंखे यतीम भी क़बूल आहे। हुनखे कहिड़ी ख़बर त जंहिं यतीम खे क़बूल थी कयां उहो यतीम नाहे पर यतीमनि जो लजपाल। मुंहिंजा मुसलमान बाजे ॾी महिल मदीने जे ताजदार खे पंहिंजे हंज में खणी करे उन ॾाचीअ ते वेठी दुनिया जो कहिड़े बि मर्तबे फ़िक्र जो आलिम नाज़ सां ॻाल्हि कंदो आहे त जेका ढरड़ी ॾाची हुई उहा बिजलीअ वांगुरु हले पई या न पई हले? जवाब ॾे। हले पई। हाणे सॼो राज़ हिते थो खोलिया। बिजली वांगुरु ॾाची पई हले। ॾाची इंसान नाहे जानवर। ॾाची इंसान नाहे जानवर। जेॾी महिल हलीमा खां माइन पुछो हलीमा ॾाची अघार की काॾे वई? चई हीअ। चई तो ॾाची बदलाई आहे? चई ॾाची कान बदलाई आहे सवार बदलायो आहे। ॾाची कान बदलाई आहे रुगो सवार बदलायो आहे। जेॾी महिल ॾाचीअ खां ॾाची पयूं पुछनि अघारो हली न पई सघी हींअर बीही कान थी? ची अघारो रुगी ॾाची हुयसि हींअर मूं ॾे निहारियो इमामुल अंबिया रब मुंहिंजे मथां सवार कयो आहे। मां सभिनी ॾाचियुनि जी राणी बणिजी वई आहियां। ॾाचीअ खे कंहिं ॿुधायो त तुंहिंजे मथां इमामुल अंबिया सवार आहे? जवाब ॾे कंहिं ॿुधायो? नालो खण कंहिं ॿुधायो? जे ख़ुदा ॾाचीअ ते राज़ी थिए त
त उन डाचीअ खे बि मुंहिंजो महबूब महीननि जो हुजे, डाचीअ खे बि रब ॾसे त ख़बरदार थी जा, हींअर तूं उहा डाची नाही मुंहिंजे इमामुल अंबिया जी सवारी बणजी चुकी हई। बेनियाज रब जानवर ते राज़ी थे, पंहिंजे महबूब जो इल्म अता करे छॾे, पर जे मुंहिंजो अल्लाह इंसान जे मथां नाराज़ थे त मरण ताईं मुंहिंजे मुस्तफ़ा जे इश्क जो दर उन ते बंद करे छॾे। अञा खे चवण दे, अञा मूंखे चवण दे, छा थो चवां? नजूमन के खबर कान पई, उन जा कलब अग में खोलिया, कह चो रब, खोलिया कह रब, छाजे ला खोली त मुझे दुश्मनन के भी खबर पवे त मां पंहिंजे यार के मोकले रहियो हां। वरी कलब बंद कह कया, चो मुझे रब, छो बंद कई? उन्हनि के खबर पवे त जेसि मां न चाहियां तेसि कंहिंखे कुछ भी कोन मिलंदो आहे, जॾहिं चाहींदो आहियां त सब कुछ ॾेई छॾींदो। जे मां खुदा चाहियां त दुश्मनन के भी इल्म एतरो ॾेई छॾियां जो हू रुगी हीअं कनि त ॿुधाईनि, हा ई मूसा अलैहिस्सलाम जी मां ॾिठी त कान हुयूं, हा फिरौन अचे वियो थई जवान, रब चए थो तुंहिंजो कमाल न आहे, मुंहिंजे बेनियाज़ीअ जो कमाल। मुसलमान गौर कर, अच अल्लाह जे दरबार में बाना हूं हथ ॿधी, चओ मौला ईअं भला छो कई, मौला इए छो कई? बेडोही मासूम बचड़ा 70,000 छो कोराई, उन्हनि जे जीजल अंबड़न के छो रोराई, उन्हनि जे जीजल अंबड़न के दाहूं कूकू छो कराई। मुझो अल्लाह तो के जवाब तो दे, तू केर थींदो आ, मुंहिंजी मर्ज़ी आ। अर्ज़ कयो सी मौला मर्ज़ी त तुंहिंजी आ, पर अर्जी असांजी आ कबूल कर, मर्जी तुंहिंजी आ अर्जी असांजी कबूल कर। रब तो चवे कायनात के ॿुधाइण चाहियुमि, जैसा डायरेक्ट कलाम कंदो हा, उन जे अचण ते 70,000 पुटड़ा कोराईंदो हा, पर जंहिंखे डायरेक्ट दीदार कराईंदो हा, उन जे अचण ते 70,000 पुटड़ा विराए छॾींदो हा। मर्जी मुझे मालिक जी आ, मर्जी मुझे बेनियाज रब जी आ, जिया चाहे तिया करे। पो तू इए चो, महबूब संदेशा नखे समझण त दुखियो आ, अल्लाह जे महबूब के समझण त दुखियो आ, महबूब संदे मान के समझण त दुखियो आ, हिन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ। हर आयत कुरान में सोहणे जी सना आ, सोहणे जी सना आ, चओ हर आयत कुरान में सोहणे जी सना आ, दिल बर जी सना आ, मिठड़े जी सना आ, पर अल्लाह जे कुरान के समझण त दुखियो आ, अल्लाह जे कुरान के समझण त दुखियो आ, हिन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ, हिन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ। मेराज करे रूबरू मौला सा वञी मिलियो, मेराज करे रूबरू मौला सा जो मिलियो, मौला सा जो मिलियो, मौला सा जो मिलियो, चो मौला जे उन मेहमान के समझण त दुखियो आ, मौला जे उन मेहमान के समझण त दुखियो आ, पर इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ, हिन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ। खुद पाण खुदा भी त सजण में असमायल, खुद पाण खुदा भी त सजण में असमायल, सजण में असमायल, सजण में असमायल,
हिन राज ऐं अंदाज़ के समझण त ॾुखियो आ। दिल थी जब इते भी कुरान जो आए तू पढ़ी बुधाई तो खुदा यार में कियां समाया। पढ़ी बुधाई दो मैं पर ये शेर पूरो करण दे। खुद पाण खुदा भी त सजण में असमायल, सजण में असमायल, सजण में असमायल। हिन राज ऐं नियाज के समझण त ॾुखियो आ। हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ। साहबी बुध ॾिसंदा वया झुकंदा वया उहे असहाबी थी वया। ॾिसंदा वया झुकंदा वया असहाबी थी वया, असहाबी थी वया, असहाबी थी वया। उन इश्क ऐं ईमान के समझण त ॾुखियो आ। उन इश्क ऐं ईमान के समझण त ॾुखियो आ। हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ। हिन मोहब्बती मजाज के समझण त ॾुखियो। दरमियान में शेर जो हिकड़ो बंद पढ़ियो। खुद पाण खुदा भी त सजण में असमायल। कुरान जी हिकड़ी आयत न मां पढ़ंदो वञा तू ॿुधंदो वञ थकजी त पहुचो फ़कीर ताहिरी भी। रब जो कुरान खुदा जो कसम अलहम्दु कनो वन्नास ताईं सजो कुरान मुझे मुस्तफा जो शान ही शान। खुद पाण खुदा भी त सजण में असमायल। मां तो का कुरान करीम जो आयतूं पढ़ंदो तो वञा तू जवाब ॾींदो वञ। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम। ओ ईमान वारो जॾहिं तव्हां के अल्लाह ऐं उन जो रसूल सॾे त हलिया अचो। अल्लाह ऐं उन जो रसूल सॾिड़ो ज़िक्र त ॿिनि ॼणनि जो थियो आ, ॿिनि ज़ातिनि जो थियो आ। पर जॾहिं सॾण वारो आयो आ त साम्हूं हिकिड़ो सुहिणो मोहम्मद करीम बीठो आ। सॾ कुरान चयो जॾहिं अल्लाह ई अल्लाह जो रसूल। कुरान करीम में अतीउल्लाह व अतीउर रसूल ताबेदारी कयो अल्लाह जी ऐं मना ॿी ज़ात ऐं उन जे रसूल जी। जेॾी महिल ताबेदारी लाइ तयार थियासीं मौला पहिरीं तुंहिंजी ताबेदारी कयूं ॿुधाए त कीअं कयूं। रब चयो हुकुम मुंहिंजो आ, ज़ात मुंहिंजे मुस्तफा जी आ। हुकुम मुंहिंजो आ, ज़ात मुंहिंजे मुस्तफा जी आ। पो छो न फ़कीर चवे त खुद पाण खुदा भी त सजण में असमायल, सजण में असमायल, सजण में असमायल। इन राज ऐं नियाज के समझण त ॾुखियो आ। हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ। अञा हिकड़ी आयत ॿी भी पढ़ा। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही वत्तकुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम। सजी रात कुरान पढ़ा कुरान करीम जो लोलियूं ॾियां पियो ॿुध पियो। चो त रब जे कुरान सां अल्लज़ीन आमनू इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना
व अला रब्बिहिम यतवक्कलून। रब पाण ही त बुधाए थो मुझे कुरान बुधण वारा ईमान वारा जी कुरान बुधंदा तीअं जोश जज़्बा ईंदा, उन्हनि जो ईमान वधंदो, उन्हनि जी तवक्कल पंहिंजे रब जे मथां वधंदी। मां आयत करीमा तिलावत कई जेका तर्जुमो कयां मथां रहिजी वञे। मौक़ियो कहिड़ो आहे? चओ ज़ुल्हज जे ईद जो मौक़ियो आहे। कहिड़ो मौक़ियो आहे? हज वारी ईद जो मौक़ियो आहे। ज़ुल्हज जे ईद छा कंदा आहियूं? जवाब छा कंदा आहियूं? कुर्बानी कंदा आहियूं। ईद नमाज खां अॻु में या पोइ? जवाब ॾियो बाद में। मुझे महबूब ईद जी नमाज पढ़ाई। ईद त उहा ईद आहे न जेका पुनहल जे पोयां रब नसीब करे। चओ त हाणे खुदा शल पुनहल जे दरड़े ते नसीब करे। हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, पुनहल जे देस ते वञी रोज़ा रखां। अजवा सां उते मां ज़मज़म सां उते, चओ 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 अजवा सां उते मां ज़मज़म सां उते, अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां। हुजे रमज़ान ऐं घणा शेर पढ़िया अथमि। टाइम हल पुनहल बहड़े वा चाचा परल तुंहिंजूं छुटियूं। वो सिंधी में चवंदा न त चाचे जे घर में मान त दिल खे लोॾो ई कोन्हे को। सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। हालांकि यकीन ॼाणो एतिरो थकल हां तव्हांखे अंदाज़ो बि नाहे। चौथो महीनो आहे ख़ैर सां मुसलसल प्रोग्रामन में हलंदे। 5 ऐं 6 महीनो एडवांस में फाइनल लगा पिया आहिनि। छा मुंहिंजी हैसियत टको ई खुदा जो कसम कोन लहां। ही जेका इनायत आहे हिकु त कामिल मुर्शिद जे निगाह जो कमाल आहे। उन कामिल मुर्शिद हथड़ा खणी मदीने वारे मीर जे दरड़े ते जो उछलायो आहे। यार क़बूल कयो तॾहिं तव्हां हिते विहारियो आहे। त मुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे? अम्मा जा पुटड़ा ॿिया बि 3 आहिनि। मुंहिंजो नालो आशिक अली आहे त ॿिए जो नालो महबूब अली आहे। लेकिन मुझा दोस्त न, ही अल्लाह वारन जो कमाल आ। चौही सोहने पीरन जे पीर जो जमाल आ। महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जो ही फैज़ आ जेको अल्लाह वारन जे सूरत में हली रहियो आ। मता कुरान जी आयत रह जी तर्जुमो कया। अर्ज पे कयम ईदा हज जी। केड़ी ईद आ? भला इया खबर थो त आयत केड़े बुनियाद ते पढ़ी दम? इया याद अथव? न न न न न न न न अरे साईं बि भुलिजी वियो त तव्हां त अलाए काथे हूंदो। मज़ो वठाया तव्हां खे पोइ तर्जुमो कयां। फ़कीर आशिक बुकंद हेठि कयो वेठो आ मोहम्मद हसन हकड़ो फ़कीर। तहां के मुझा दोस्त थोड़ो तहां जे ज़हन के नॉर्मल कयम, पाण के भी खिली थोड़ो नॉर्मल कयम। छाजे करे मुझा दोस्त बाद जी गाला तवां के वठी अचां उन मोड़ ते जह मोड़ ता मां ही आयत करीमा तिलावत कया। मोड़ केड़ो आ बुधायाव। खुद पाण खुदा भी त सजण में असमायल। याद आयो? हाँ चो खुद पाण खुदा भी त सजण में असमायल। सजण में असमायल, सजण में असमायल।
पर हिन राज ऐं नियाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ। खोड़ आयतूं पढ़ में हे भी आयत पढ़ में तैया अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही, अगराई न कयो अल्लाह खां ऐं अल्लाह जे रसूल खां। लफ्ज़ चाहे ला तुक़द्दिमू, अगराई न कयो कंहिंखां अल्लाह खां ऐं अल्लाह जे रसूल खां। केर तो चवे चो रब पाक तो चवे छा में चो पंहिंजे पाक कलाम में। केरा जेको रब खां अगराई करे जवाब ॾियो। अगराई कहिड़ी हुई? हुजूर ईद जी नमाज पढ़ाई, सहाबा सां मिलिया, मुझो करीम आका पांजे हरमन सां मिलण जे ला पांजे मुंजा दोस्त अजीज दौलत खाने ते वया, पांजे मुंजा दोस्त अजीज हुजरे मुबारक में वया, पांजे अज़वाजे मुतहरात जे घर नडा रवाना थिया। पांजे अज़वाजे मुतहरात सां मिलण जे खातिर सहाबा खां वधीक दुनिया में बियो नेक केर थो थी सके। सहाबा डिठो हबीबन करीमन थोड़ी देर कई, सिज भी थोड़ो चढ़ी घणो आयो आ, गर्मी भी जरा तेज पई थे, छो न हिकड़ी अध ढोर के सीर विझी वठो। जेस ताईं महबूब अचन तेस ताईं कुछ कमड़ो अगते करे वठो। जवाब दियो अमल भलो आ या बुरो आ, जवाब दियो। सुनो अमल आ न, नियत भी सुनिया अमल भी सुनो आ, करण वारा भी मुझे मुस्तफा जा सहाबी चो अबू बकर सिद्दीका, उमर फारूका, उस्मान ज़ुन्नूरैन, तलहा बिलाल जुबैरा, मुझे करीमा का जा आशिक करण वारा। लेकिन अल्लाह जे ज़ात कुरान में मनो कई, ओ मुझे मुस्तफा जा आशिको अल्लाह खां अगराई छो था कयो, उन जे रसूल का छो था कयो। मौला तो खां त कान कई अगराई, तू त सभिनी खां अगरो है। रब तो चवे जमीन ते निहारियो, मुझे मुस्तफा सा जे अगराई कई तह मां रब सा अगराई कई। बेनियाज रब पंहिंजी गाल करे, पंहिंजे महबूब जी गाल करे, पो इए छो न चवा बेहद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने क्या अजब हद कर दी। अरे खुद तो रहा पर्दे में, सामने तस्वीरे मोहम्मद कर दी। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सोचींदो होंदे त सलातो सलामते व आखिर दवाना पढ़ी मुतिलावत कही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मुझा दोस्त अजीज, दावत तवा के असांजे मिठड़े दोस्त साईं कारी सिकंदर अली दुनियो साहब जन दिनी। मां भी पांजो नालो गुलामन में लिखण चाहियां थो। मां भी तवा के दिल जे गहरायुन सा दावत दियां थो। मुझे महबूब मुर्शिद हजरत सोना साईं रहमतुल्लाह अलैहि जो सालियानो उर्स मुबारक मथे 11 महीने यानी नवंबर महीने जी 23-24 ते बिल्कुल तहांजे कपर ते कंध ते किनारे ते रोड जे किनारे ते अल्लाहाबाद में थी रहियो आ। सुस्ती न कजो, सुस्ती न कजो, खुद भी अचजो, दोस्तन के भी वठी अचजो, पांजे बच्चड़न के भी वठी अचजो।
उहे भी मुझा दोस्त बा परदह इंतजाम होंदो आ दुनिया के खबर आ उहे भी खुदा ऐं मुस्तफ़ा जे इश्क जूं ॻाल्हियूं ॿुधनि छो त रब क़ुरान में चयो त या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा पाण खे भी जहन्नम जे बाहि खां बचायो पंहिंजे अहलो अयाल खे भी बचायो त इहा दावत दिल जे गहराइनि सां तव्हांखे आहे चाचे मोहम्मद ईसा सवेले गोथरीअ खे बंदि करे सम्झो इशारो ॾेई छॾी कुझु त बचा मुंहिंजो 7 तारीख़ प्रोग्राम आहे इशारो ॾेई छॾी पर उनखे ॿुधाइण थो चाहियां इस दिल में बहुत कुछ छुपा रखा है जिसके सीने में नामे मोहम्मद छुपा रखा है जै सीने में न मदीने वारे मीर जे मोहब्बत सा इश्क सा मुझे आका जो पाक इसम रखल होंदो इंशा अल्लाह ताला उन जे जुबान ऐं दिल मां कदे बि इश्क जूं ॻाल्हियूं खुटण जूं हूंदियूं कोन यकीन कयो ड्रो ही कोन थो थिए पर थकजी ॾाढो पियो हां हे नंढड़ो न हाणे बस हाणे जेको थियो थियो हाणे जेको थियो गुज़रा हुआ ज़माना आता नहीं दोबारा बस थियो इन फकीर चयो त बटे मिसरा त घणा थोड़ो तो चवां मूं जेको पंहिंजे महबूब मुर्शिद जे मोहब्बत में मनकबत ठाही आहे फकीर जेतरी लिखी ॾिनी आहे मूंखे बि ओतरी यादि आहे वधीक मूंखे बि यादि कान्हे सालनि खां पंहिंजे मुर्शिद करीम जे अंगणनि खे आणण जे लाइ आतो हां रब मुंहिंजी तमन्ना पुॼाईंदो उन में इहा मनकबत चई हम मुंहिंजा साईं सजण कॾहिं ईंदो अंगणे बासूं बास्यां पयो अल्लाह से जू सजाया पयो मुंहिंजा साईं सजण कॾहिं ईंदो अंगणे राहूं निहारिया पयो अल्लाह से जू सजाया पयो मिठड़ा माखी मखण मुंहिंजा दिल बर सजण राहूं निहारिया पयो अल्लाह से जो सजाया पयो या मुझी तमन्ना है या मुझे दिल जी दाह मुझे दिल जो दर्द आहे हिकड़े ॾींहुं मुझो रब जरूर कबूल कंदो जह भी पांजे कामिल मुर्शिद जा मुरीद आयो हर मुरीद जी तमन्ना होंदी आ त मुझो महबूब मुर्शिद मुझे अंगण ते लाए कदे कदम घुमाइंदो अल्लाह ताला मुझो चवण तवा जो बुधन पांजे बारगाह रब्बुल इज्जत में मकबूल मंजूर फरमाइंदो अल्लाह ताला जी जात मरहूम हमजा खान सोलंकी जी मगफरत फरमाइंदो अल्लाह ताला उन जा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमाइंदो अल्लाह ताला मोहम्मद अमीन ऐं राहिब खान जो कयल खैर पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाइंदो टाइम तवा जो जरूरत खां वधीक वठी हां माजर माफ कजो अल्लाह ताला तवा के सलामत रखंदो दुरूद और सलाम थींदो।